लाड़काणे में रोलू ऐं छितनि कुतनि जे ॾाढ़ण ऐं माण्हुनि खे ज़ख़्मी करण जा वाक़िया वधी विया आहिनि। गुज़िरियल 2 ॾींहनि दौरान 100 खां वधीक ॿारनि ऐं नौजवाननि खे कुतनि ॾाढ़े ज़ख़्मी कयो आहे ऐं इहो सिलसिलो रोज़ जे बुनियाद ते जारी आहे। मुतासिर माण्हुनि जे इलाज लाइ क़ाइमु थियल सेंटर ते जेतोणीकि वैक्सीन लॻाइण जो कमु त जारी आहे, पर रोलू ऐं छितनि कुतनि खे मारण जी मुहिम में तेज़ी न अची सघी आहे, जंहिंजे करे केतिरनि ई मासूम माण्हुनि जी ज़िंदगियुनि खे ख़तरात लाहक थी विया आहिनि। कुतनि जा खाधल लाड़काना डिस्ट्रिक्ट जा ऐं उन सां गॾु आउट डिस्ट्रिक्ट जा बि मिलाया आहिनि त असां वटि तक़रीबन 204 खां 205 मरीज़ हिकु हफ़्ते में नवां कुतनि जा खाधल रिपोर्ट थियनि था। इन हवाले सां अदालतुनि पारां बि हुकुम जारी थियल आहिनि त जेकॾहिं किथे बि अहिड़ो वाक़ियो पेश अचे त उन इलाइक़े जे म्यूनिसिपल ऑफिसर ऐं CMO ख़िलाफ़ FIR दर्ज कई वञे। उन ते इंतज़ामिया सही तरह सां अमल न पई करे। जिते इंसानी ज़िंदगियुनि जो मसइलो हुजे उते कंहिं बि इदारे या फ़र्द खे कंप्रोमाइज़ न करणु घुरिजे। फौरी तौर ते सिंध हुकूमत पंहिंजी इंतज़ामी मशीनरी खे तहरुक में आणे ऐं पूरी सिंध तोड़े लाड़काणे मां छितनि ऐं रोलू कुतनि जे ख़ात्मे लाइ तेज़ तरीन मुहिम हलाए उन्हनि जो ख़ात्मो आणे ऐं इंसानी ज़िंदगियुनि खे लाहक ख़तरनि खां महफ़ूज़ बणायो वञे। कैमरामैन मुनवर भुट्टो सां गॾु ज़फ़र अबड़ो, सिंध TV न्यूज़, लाड़काणो।